जी बिल्कुल, असीं इन वक्त मौजूद आहियूं मेहर शाह वाली कॉलोनी में लतीफ़ाबादारी, जिथे हींअर जेको आहे दरिया जो मंज़र पेश करे रहियो आहे। ॿ ॾींहं जेका आहे हैदराबाद में ख़तरनाक बरसाति पई हुई। हींअर मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे सघे त माण्हू जेके आहिनि उहे घरनि जी छितुनि ते मौजूद आहिनि ऐं घरनि अंदरि पाणी दाख़िल थी चुको आहे। घरनि में जेको सामान हो उहो सॼो लुड़ी वियो ऐं उन खां पोइ हिते जेको आहे पाक आर्मी पहुती आहे। पाक आर्मी अॼु सुबुह खां जेको आहे हिते रेस्क्यू जो ऑपरेशन जेको आहे उहो जारी करे आहे ऐं हिते पाक फ़ौज जा जवान जेके आहिनि उहे पंहिंजी कश्तियुनि में माण्हुनि खे जेको आहे ॿेड़ियुनि में हिते रेस्क्यू करे महफ़ूज़ मक़ामनि ते मुंतक़िल करिया आहिनि। जॾहिं त उन खां अलावा पाक आर्मी जवाननि हिननि माण्हुनि खे जेको आहे उहो राशन बि ॾिनो आहे, ॾींहं जी मानी बि ॾिनी आहे। उन खां अलावा मेडिकल कैंप बि क़ाइमु कयो आहे। जेके माण्हू बीमार आहिनि उन्हनि जो हिते इलाज कयो पियो वञे ऐं हींअर बि मुंहिंजो कैमरामैन ॾेखारे सघे त माण्हू जेके आहिनि हींअर घरनि मां की निकिरनि पिया। ईअं पियो लॻे जहिड़ो ही को दरिया जो आहे पेट में माण्हू हिते मौजूदु आहिनि ऐं माण्हू पंहिंजे घरनि ताईं महदूद आहिनि। ऐं हिते मौजूदु माण्हुनि सां असां ॻाल्हि ॿोल कई आहे त माण्हुनि जो चवणु आहे त पाक आर्मीअ जा जेके जवान आहिनि उहे असां सां हिते ॾुखे वक़्त में गॾु बीठा आहिनि ऐं उन्हनि खां अलावा असांजी ॿियो को हिते ख़ासि तौर ते मदद करणु न आयो। पाक फ़ौज जवाननि सुबुह खां ई हुननि सां गॾु आहिनि, हुननि खे रेस्क्यू पिया कनि, महफ़ूज़ जाइ ते हुननि खे मुंतक़िल कयो पियो वञे ऐं हू चीफ ऑफ आर्मी स्टाफ जा थोराइता आहिनि जंहिं अहिड़े मुश्किल वक़्त में पंहिंजे जवाननि खे मोकिले हिननि जी हिते मदद कई आहे। जी।